घोटकी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी घोटकी कैंपस पारां घोटकी में तालीमी सेशन 2025 लाइ प्री एंट्री टेस्ट वरिती वई, जंहिंमें 342 उम्मीदवारनि हिस्सो वरितो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी घोटकी कैंपस में तालीमी सेशन 2025 लाइ डिपार्टमेंट ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, डिपार्टमेंट ऑफ कंप्यूटर साइंस ऐं डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश में बैचलर प्रोग्राम में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट कामयाबी सां वरिती वई, जंहिंमें हर डिपार्टमेंट में 50 सीटूं हूंदियूं। हिन साल इम्तिहान में 342 उम्मीदवार जो वॾो टर्न आउट ॾिठो वियो। वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी हिदायतुनि ते कैंपस में इम्तिहानी इंतज़ामनि में आला मयार खे बरक़रार रखंदे मुकमल शफ़ाफ़ इम्तिहानी अमल खे यकीनी बणायो वियो। प्री एंट्री टेस्ट में हिस्सो वठंदड़ उम्मीदवार कैंपस पारां फ़राहम थियल सहूलियतुनि ते इत्मीनान जो इज़हार कयो ऐं इम्तिहानी अमल दौरान मुनज़्ज़म नज़म ऐं ज़ब्त वारे माहौल में ताउन खे साराहियो वियो। हिन मौक़े ते प्रो वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी घोटकी कैंपस प्रोफेसर डॉक्टर सैयद मक़सूदिया इम्तिहानी ब्लॉकनि जो दौरो कयो ऐं इम्तिहानी अमल जी निगरानी कई। इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार कयो। हुन कोआर्डिनेटर प्री एंट्री टेस्ट 2025 नसीरुद्दीन महर समेत समूरनि फैकल्टी मेंबरनि ऐं एडमिन स्टाफ जी कोशिश खे साराहियो। हुन वधीक चयो त वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद यूसुफ ख़ुश्क घोटकी कैंपस खे तालीमी ऐं तहक़ीक़ी शोहरत जे बुलंद तरीन ताईं पहुचाए ॾूरां इलाक़नि में तालीमी तरक्की जा हदफ़ हासिल करण ऐं आला मयार जी तालीम फराहम करण लाइ पुरज़म आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।